मतलब मेरा नाम जुनैद अहमद राव जो है जी ये तो मुका फुर्ती वही आए मोटरसाइकिल कितों फुरती आहे? वो राव जा सिविल अस्पताल लो अच्छा घणा हथियार बंदा टे ॼणा तव्हां मोटरसाइकिल जे रस्ते ते हुयो छा न न मोटरसाइकिल असांजी बीठी असां उते ई बसां बीठा हुयासीं असांखे अहिड़ी अचनि पिया वॾनि मास्टरनि खां पीरबोर्ड वापसी थी अची क्लाशन ना अच्छा तो मोटरसाइकिल भी वरितऊं कैश भी वरितऊं मोबाइल भी आईफोन खसियऊं हिन अॾे खां बि 70,000 खसियऊं मोबाइल भी खसियऊं 2 लाख रुपया अच्छा जेके माण्हू तव्हां वेठा उहो सभिनी खां खसियो हा सभिनि खां घणनि माण्हू खां? असां ॿिनि खां फिदा हुसैन खां जुनैद खां अच्छा फिदा हुसैन खां घणी रक़म 70,000 कैश अथई ऐं मोबाइल 70,000 कैश है मोबाइल ऐं जुनैद खां तव्हां 2 लाख रुपया कैश मोटरसाइकिल कहिड़ी मोटरसाइकिल सिटी 2018 हाणे एनसी कराया आहियो? हा एनसी भी कराया हुआ ऐं आईफोन छा था चवणु चाहियो? असां चवणु चाहियूं था एसएचओ साहब असांजो चवणु पोइ बि हींअर वियासीं एनसी कटियूं